सो दोस्तों उम्मीद है तव्हां सभु खैरियत सां हूंदो। अॼु जो असांजो को टॉपिक आहे बाबा अॼुकल्ह जा जेके सिंगर आहिनि ठीकु आहे तव्हां भले गाना ॻायो पर अहिड़ा छो था कयो जे असांजा हा था उघरा। हाणे हिकिड़ी सिंगर आहे हिते मां तव्हांखे ॿुधायां सिंधी सिंगर आहे त सुहिणी पर माना उनजो गानो हिकिड़ो हाणे अञा मां रिसेंटली ॿुधो उहो चए पई त शादी वॾो मसइलो आहे। बाबा हिते असांजे नौजवान जूं शादियूं कोन थियूं थियनि तव्हां वारी मसइला आहिनि इहे मसइलो त इहो आहे न बाबा शादी असांजी थिए ई कान थी। इहो छा आहे मसइलो शादी वॾो मसइलो आहे हो मां न सपोर्ट करे पई इन ॻाल्हि खे जेके शादी कनि था उहे माण्हू अड़िजी था वञनि मसइलनि में पइजी वञनि। बाबा ॻाल्हि जो मक़सदु इहो शादी त थिए असांजी तव्हां शादी थी कान्हे अगरि मसइलनि में पता विझो असांखे नौजवान खे तव्हां डिमोटिवेट था कयो। उहो ग़रीबनि जी अॻी शादी नथी थिए 48 सालनि में CS करे था अचनि कुराड़ा थी करे पोइ था शादी कनि ग़रीब वीचारा। तव्हांजे हिन मोटिवेशन जे करे त शादी वॾो मसइलो आहे। शादी वॾो मसइलो आहे शादी वॾो मसइलो आहे। मसइलो त बाबा तव्हांजे लाइ तव्हां सोनी छोकिरियूं आहियो बाबा गाना ॻाए थी तव्हांजे लाइ त मसइलो कोन्हे हिकु मसइला त असां ग़रीबनि जे लाइ थी वरी घर वारा ॿुधनि था हा यार वाक़ई वॾो मसइलो घर वारा शादी कोन था कराइनि वरी गेप हणी था छॾनि बाबा कुझु छो त उहो सम्झनि था त शादी वॾो मसइलो आहे। असां त आधार में विझी छॾियो आहे हिननि सिंगरनि असांखे भणा पाण त कम पटे था वञनि अॻिते पोइ करे असांजी ज़िंदगी आधार में पइजी थी वञे असां परेशान। हाणे भाऊ आहे वीचारो हीउ दोस्त आहे असांजो हिन जी शादी कान थी थिए हर आचर ते वीचारो ग़रीब हूंदो आहे घर वारनि खे चवंदो आहे शादी करायो मुंहिंजी नथा कराइनि शादी छो जो इन्हनि इहो सॉन्ग ॿुधी वरितो त शादी वॾो मसइलो आहे। हाणे हू था चवनि छोकिरो असांजो फोकस करे स्टडी ते या शादी जे मसइलनि में पए सो बाबा न ॻाईंदा कहिड़ा सॉन्ग। हाणे वीचारो केतिरो हर्ट थियो आहे अॻे ई घर वारनि खे आसरो ॾिनो त ग्रेजुएशन थिए तुंहिंजी शादी कराईंदा थी हाणे ग्रेजुएशन थी त हाणे हुनजी शादी नथी थिए वरी चवंदा मास्टर कराए वरी मास्टर जा 2 साल वरी अलॻि सीड़ायूं असांखे वरी पोइ अहिड़ो को सॉन्ग अची वेंदो वरी चवंदा शादी मसइलो आहे। उहो त ठीकु आहे। ऐं हे भाऊ बाहे हाणे हिनखे माइटनि ईअं दलील कयो आहे त वॾे खां हाल वायो 48 सालनि खां मूंखे जेको आहे आसरनि में रहे हींअर जेको आहे सो अच्छा पइजी विया अच्छा पइजी विया वार अच्छा थी विया आहिनि अखियूं अछियूं थी वियूं कन ॻाढ़ा थी विया आहिनि ॾिसो कन ॻाढ़ा थी विया हे ॾिसो कन ॻाढ़ा थी विया। ऐं हीअ असांजो गबरू नौजवान आहे हिनखे जिथे रिश्ते लाइ वञे थो न उते पहिरियां चवंदा हुआ लड़का दिखाओ लड़का दिखाने के बाद डॉक्टर को दिखाओ ऐसी शक्ल वाले शादी करेंगे। बाबा माइट चवंदा बाबा असांजो छोकिरो इहो छा ठाहींदो आहे ब्लॉग ठाहींदो आहे हा हा उहो त छोकिरो सां ठाहींदो आहे माना ॿियो छा कंदो आहे हिन असांजे हिन जे जवान जे कम खे माना को कमु सम्झनि ई कोन था वीडियो ठाहींदो आहे सम्झंदा शादियुनि में वञी को कैमरामैन आहे सामाल छा वॾी ॻाल्हि आहे इहा ख़बर आहे त हेॾी ठूठ जहिड़ी BSc डिग्री पतो वठां। सो बाबा ॻाल्हि जो मक़सदु इहो आहे अहिड़ा गाना न ॻायो जंहिंसां असांजे नौजवाननि खे नुक़सानु पए शादी न थिए ऐं हुनजा माइट उन्हनि जो ज़हन ख़राबु थिए त उनजी शादी न कराइनि महिरबानी कयो बसि असां इहो त चवणु चाहियूं न त ॿी सूरत में असां नेशनल हाईवे ब्लॉक कंदासीं 3 ॼणा ऐं असां सम्झूं था त एयरपोर्टुनि ते धरना हणंदासीं त जीअं जहाज़ न हली सघनि रोडनि ते ऐं असां समुंड ते वञी करे जेको आहे सो एहतिजाज कंदासीं मच्छियुनि जो रस्तो बंदि कंदासीं सभिनी हा हॉस्पिटलनि में रस्ता बंदि कंदासीं ऐं ॿी सूरत में वाहन में ॼार हणंदासीं जेके बि मच्छियूं वञनि थियूं ट्रांसपोर्ट कनि थियूं सभिनी जो जेको आहे रस्तो ब्लॉक कंदासीं बसि इहो आहे जरकमाल कंदासीं मच्छियुनि खे बसि इहो चवणो असांखे ऐं उन्हनि सां गॾो गॾु इहे जेके अहिड़ा जेके ॻाइनि था उन्हनि खे बि गॾु कंदासीं उन्हनि सां न त उहे सम्झनि असांखे कोन कंदा उन्हनि खे बि गॾु करे ॿार ॾींदासीं सो ईअं न कयो बसि इहो चवणो असांखे।